आहे। हाँ पीरल गाड़ी भी अली खान जी आहे ऐं अली खान जो नंबर भी बंद थो मिले। मूंखे लगे तो त अली खान सां को न को मसालो ज़रूर थियो आहे। न पीरल न छो था पहिरियां इहा जांच करण ॾे त पहिरियों हिकिड़े माण्हू जो आहे, ॿिनि जो आहे, टिनि जो आहे ऐं किॾे थो वञे। मूंखे लगे थो त पहिरियों इहो आहे। एॾे था वञनि। अच ही ॾिसो, ही रत जा निशान आहिनि। मालिक साईं अदा अली खान जे सिर ॾांहुं खेर कजांइ। अदा छा पिया सम्झो? अदा अली खान जे पोयां दुश्मन हुआ। मूंखे त लगे थो त ही रत अदे अली खान जो आहे। मालिक साईं मुंहिंजे भाउ जे सिर ॾांहुं खेर कजांइ। पुलिस में केस दाख़िल कराइणो पवंदो। वधीक जांच पुलिस कंदी। अच त हलूं। पुट असांजो ॻोठ तोखे कीअं लॻो? चाचा ही ॻोठ छा, समूरी सिंध जन्नत जो ॾेख ॾींदी आहे, पर असांजी ज़ाती दुश्मनिन हिन जन्नत जहिड़ी धरती खे दोज़ख बणाए छॾियो आहे। सिर्फ ज़ाती दुश्मनी हुजनि त पोइ हुनजो निबेरो थी पए, पर हिते त चारों तरफ़ लुट मार लॻी पई आहे। हा सालार सही थो चई। जेको बि पावर में अचे थो न, उहो हिन धरती खे खाई बर्बाद थो करे, तबाह करे, ऐं पंहिंजूं मिल्कियतूं वरी ॿाहिरि मुल्कनि में वञी ठाहिनि था। जिन खे हिते रहणो ई न आहे उहे सिंध जो अमन बर्बाद पिया कनि, ऐं जिन खे हिन धरतीअ ते हिते रहणो आहे घटि में घटि उहे त हिकु मुठ थी करे अमन जे लाइ सोचीनि। अदा इते सभिनि खां घणो ज़ुल्म औरतुनि जे मथां कयो वञे थो। असां औरतुनि खां असांजी मर्ज़ी बि नाहे पुछी वेंदी, न पंहिंजे इज़हार जी इजाज़त आहे। जेकॾहिं मूंखे मुंहिंजी मर्ज़ी जो घोट मिले हा न त मां हिते ईअं दरपदर न थियां, पर हिते त मर्ज़ियूं सिर्फ़ मर्दनि जूं हलंदियूं आहिनि। ही मुंहिंजी मजबूरियुनि जा गुलपरी खे ॾिनल उहे घाव आहिनि जेके हू सॼी ज़िंदगी विसारे नथी सघे, ऐं उन ई गुनाहनि जो कुफ़ारो अदा करण जे लाइ मां गुलपरी खे वठी हेॾी मंज़िलो तइ करे हिते तव्हां वटि आयो आहियां। रब पाक जे दर दुआ आहे त हू मुंहिंजो कुफ़ारो क़बूल कंदो ऐं गुलपरी जी ज़िंदगी में ख़ुशियूं आणींदो। हासिल को चई थो त अली खान खे मां मारियो आहे, पर असांखे हिन महिल ताईं का बि अहिड़ी सुध न पई आहे। बाबा साईं इहा ई हक़ीक़त आहे, तव्हांखे असांजी ज़बान जे मथां एतबार करणो ई पवंदो। ज़बान ते एतबार कयां त कीअं कयां? न लाश जी ख़बर पए थी, न ज़ख़्मी थो नज़र अचे। थी सघे थो मुराद परान करण लाइ इन ॻाल्हि खे राज़ में रखियो हुजे। इहा तुंहिंजी ॻाल्हि दिलि सां लॻी आशिम, वाह जो ॻाल्हि कई थी। हाणे मुराद प्लान कंदो, हुनखे ख़बर आहे त इहो समूरो कमु रसन वारनि जो आहे, ऐं मुराद जे प्लान खां पहिरीं तव्हां वञो ऐं वञी रज़न वारनि जे ॿाहिरनि मां कंहिं हिक खे ॿाहिरि कढी लेटाए विझो। हा साईं, वो त तव्हांजा अमरा आहिनि, पोइ उन्हनि मथां तव्हां हमिलो करे था वे। इन ॿिन्ही धुरनि जे विच में मूंखे दुश्मनी जी बाहि अहिड़ी त भड़काइणी आहे जो को बि हिननि जो ठा कराई न सघे। जे अली खान मरी चुको आहे
पोइ त पक सां इहो कमु हिननि जो आहे। ऐं हाणे वरी मथां जॾहिं रसद वारनि जो हमराह बनंदो त हू बराद जे मथां शक कंदा। ऐं पोइ जॾहिं रज़न ऐं मुराद हिक ॿिए जे साम्हूं हथियार सिधा करे बीठा त कंहिंजी बि कोन ॿुधंदा। इन करे हाशिम तव्हांखे जेको कमु चयो आहे उहो हली कयो। कमु थी वेंदो बाबा साईं, बेफ़िक्र रहो। सुभाणे हिकु न ॿियो राज़न जो हमरा लेट ॾिसंदो, छो त हाशिम जो धक हिकु हमरा पटी ते पूरो। इहो कमु सुभाणे ई थियणु घुरिजे, ॿियो बि न थिए हाशिम।